अस्सलाम दोस्तों मैं बिलाल अहमद खंबड़ उम्मीद रखां सब दोस्त खुश अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे सामने में रखे। अच्छा असां थोरो सामान परचेज़ कयोसीं जेको असांजो मदरसो आहे, जेको असां मदरसो स्टार्ट कयोसीं, उनजे लाइ सामान परचेज़ कयोसीं। ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे इहा ख़बर हुजे त असां मतिलबु जेके दीनी तइलीम आहे उन ते बि असां केतिरो असांजो फोकस आहे ऐं असां केतिरियूं हुते सहूलियतूं ॾेई रहिया आहियूं। अॻु में असां हिकिड़ो जेको आहे सो तरपाल नओं ख़रीद कयोसीं, उहो असां ॾेखारे बि हुयोसीं। 12x12 जो तरपाल असां मदरसे में ॾिनो हुओसीं, जेको असां ऑक्यूपाइड मदरसो करायो आहे। पहिरियों हलंदड़ हुयो पर उन ते असां मतिलबु इन्वेस्ट पिया था कयूं त जीअं उन मदरसे में असां वधि खां वधि सहूलियत ॾेई सघूं त जेके ॿार नंढड़ा ॿार ग़रीबनि जा ॿार जेके आहिनि त उहे हुते जेको आहे सुठे तरीक़े सां तालीम वठी सघनि, फ्री ऑफ कास्ट तालीम वठी सघनि। त उनखे असां हिकिड़ो तरपाल ॾिनोसीं ऐं तरपाल सां गॾोगॾु वरी असां उनखे जेको आहे सो ॾिनासीं 5 रहल पाक उहे ॾिना हुआसीं। ऐं उनखां बाद में तक़रीबन जेको आहे हिन महिल ताईं असां 50 जेको क़ाइदो हूंदो आहे, जेको ॿार बेस में पढ़ंदा आहिनि, बेसिक में पढ़ंदा आहिनि, 50 क़ाइदो असां जेको आहे उनखे ॾेई चुका आहियूं। ऐं उनखां बाद में जेको आहे सो ॿियो क़ुर शरीफ़ 4 अदद असां क़ुर शरीफ़ ॾिना हुआसीं। ऐं तक़रीबन 4 डज़न हुया टोपियुनि जा, गरम टोपियूं ऐं जेको आहे सो जुराब जेके असां कलेक्ट ॾिनासीं। ऐं अॼु असां जेको सामान परचेज़ कयो आहे हीअ तव्हांखे ॾेखारींदो आहे। असल में असां वटि आहे लाइट जो इशू। तक़रीबन गुज़िरियल 15-16 सालनि खां असांजे ॻोठ में लाइट कोन्हे का, सॼो ॻोठ जेको आहे उहो सोलर ते कन्वर्ट थियल आहे। सो सुबुह जे टाइम में ॿार साझुर पढ़ंदा आहिनि, उते रोशनीअ जो मसइलो हुयो, तंहिंजे करे असां मदरसे लाइ हीअ जेको आहे हिकिड़ी बैटरी जेको असां जेके असांजा कोई डोनर्स हुया उनजे तव्हां सां सहकार सां असां हीअ बैटरी जेको आहे ख़रीद कईसीं। ओसाका जी 50 वारी बैटरी आहे। हीअ तक़रीबन जेको आहे छो त सुबुह जो तक़रीबन 1.5 खां 2 कलाक मदरसो हलंदो आहे, हीअ बहितरीनु टाइम कढंदी ॿिनि लाइटुनि ते। हीअ 50 वारी असां जेको आहे सो ओसाका जी बैटरी हिकिड़ी वरितीसीं। ऐं उनखां पोइ जेको आहे सो हीअ असां आंदासीं जेको आहे सेवर। हाणे सेवर जे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो जेको आहे सो LED लाइट हूंदी आहे, जेकी चिप बि सॾींदा आहिनि। उन चिप सां जेको आहे जेका रोशनी हूंदी आहे ॿारनि जे अखियुनि ते जेको आहे सो मतिलबु हिकिड़ा बैड इफेक्ट पवंदा आहिनि, ख़राबु असरात पवंदा आहिनि। पोइ उनजे करे असां हीअ जेको आहे सुठे में असां जेको आहे सो ख़रीद कयासीं त जीअं जेका ॿारनि जी नज़र बि महफ़ूज़ रहे ऐं रोशनी बि उनखे बहितर मिले। उनखां पोइ हीअ तार आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह अलाह सां जो शुक्र आहे त जेको नेक सां कमु शुरू कबो त उन में जेको आहे सो तव्हांजो अलाह सां इज़ाफ़ो कंदो आहे। असांखे हिकिड़े ॿिए बि मदरसे जी जेको आहे सो मतिलबु आई आहे, तव्हां डिमांड ॾिसंदा हूंदा, उन्हनि बि असांखे चयो त असां मदरसो हिकिड़ो जेको आहे सो बहितर तरीक़े सां ऑपरेट करणु था चाहियूं, तव्हां असां सां सहकार कयो। सो इंशाअल्लाह जल्दी असां उन मदरसे ते बि कमु शुरू कंदासीं। बाक़ी हिन मदरसे जे लाइ तक़रीबन जेको आहे सो 50 ॿार जे हिसाब सां रहियल, उहे असां जेके 30 रहियल हूंदा आहिनि, तव्हां आम ॾिठा हूंदा मदरसनि में, असां उहे था पिया तयारु करायूं। इंशाअल्लाह ख़म्स ॾींहं असांखे जेको आहे सो रहियल बि मिली वेंदा। बाक़ी जन दोस्तनि हीअ असांजे लाइ कयो आहे। कुझु दोस्तनि जो गॾु सॼी तावन थियल आहे मदरसे में। तव्हां खां दुआ आहे, उमेद जेको अर्ज़ु आहे तव्हांखे त तव्हां सभिनी जेके बि असांजे डोनर आहिनि, ख़ासि करे क़ुरानी तालीम आहे उनजे लाइ जेको कनि था पिया, त उनजे लाइ तव्हां जेको आहे सो लाज़मी दुआ कंदा करियो। जिन असांखे क़ुर शरीफ़ डोनेट कया आहे, बैटरियूं सोलर जन असांखे सोलर त न आहे, बैटरी आहे जिन असांखे डोनेट कयो, या जेको ॿियो सामान आहे। इंशाअल्लाह मदरसे जी मां इन करे तव्हांखे घणी विज़िट न कराईंदो आहियां। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त जेके मुंहिंजा वीडियोज़ आहिनि उन में असां जेके नियाणियूं आहिनि, बेशक नंढी नियाणी बि हुजे, उहा असां जेको आहे सो अॻिते न आणींदा आहियूं, या लेडीज़ हूंदा आहिनि असां उनखे अॻिते न आणींदा आहियूं। सो मदरसो घर जे अंदरि थो हले, उन हिसाब सां असां तक़रीबन जेको आहे सो घणो असां न ॾेखारींदा आहियूं। कुझु क्लिप मुंहिंजे वाल ते पियल आहिनि, पर अॻिते टाइम सां गॾोगॾु इंशाअल्लाह तव्हांखे ॾेखारींदासीं त जेको आहे सो असांजो मदरसो कीअं थो पियो ऑपरेट थिए। ॿारनि जो तइदादु फ़िलहालु कुझु घटि आहे, सहूलियतूं न हुजण जे करे। ऐं जॾहिं हीअ सहूलियतूं वेंदियूं त इंशाअल्लाह तक़रीबन असांखे उमेदु आहे त हफ़्ते जे अंदरि असां पूरो 50 ॿार उते जेको आहे सो पूरो कंदासीं। ऐं वरी ॿिए मदरसे ते असां गौर कयूं था, तक़रीबन 50 ॿार असां उॾाई कंदासीं। 100 ॿार लॻभॻि जेको हूंदो उहो इंशाअल्लाह जेको आहे सो असां वटि जेको आहे असांजे मदरसनि में दीनी तालीम हासिलु कंदो, जंहिंजी बिल्कुलु जेका तालीम हूंदी फ्री ऑफ कास्ट हूंदी। ऐं जेको बि ॿार असां वटि क़ुर शरीफ़ मतिलबु पूरो कंदो, नाज़रा करे या हिफ़िज़ करे, त इंशाअल्लाह उनखे हार पाराए क़ुर शरीफ़ जा तोहफ़ा ॾेई, ॿिया तोहफ़ा ॾेई असां उनखे जेको आहे सो हितां रुख़सत कंदासीं। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।